जिथे दो खाए दोला। मीर जाफर तव्हां त इहो ई चाहियो था न त हिते माण्हू मरन ऐं खून रेज़ थिए। मंसूर खान, तव्हां मीर शाहनवाज़ खान जे मथां इल्ज़ाम नथा आणी सघो ऐं ना ई वरी उनखे बुरो भलो चई सघो था। मां त पंहिंजे सोट ऐं पंहिंजे भाउ खे चङी तरह सुञाणा थी। हू कॾहिं बि तव्हां हथे खाली कोन वेंदा। जॾहिं हिते छोकिरी न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा? इहा त मूंखे ख़बर न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा, पर इहा ज़रूर पक आहे त हू हितां हथे खाली कोन वेंदा। हिन वक़्तु मुराद मुसीबत में आहे ऐं सॼो ॻोठ हुन सां गॾु आहे। तव्हां घर में वेठा आहियो, तव्हांखे त मुराद सां गॾु हुजणु घुरिजे हा। इहो त मां बि सोचां थो हनीफ़ा, पर यकीन करी न त मुराद जे साम्हूं वञण जी मां पाण में हिमत ई नथो सारियां। मुराद, तूं पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि, सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कर, पोइ इन मसइले जो हल ॻोल्हियो।